छा हाल आहे सोबत? साहब नचो मूंखे सोबत सोबत ऐं मोहबत मुल्क में रही किथे आ? फकीर चो फकीर त फंद न त पोइ गंद जो गंद। पुलिस जे रिकॉर्ड में तोखे त कंहिं पिन ते कोन ॾिठो आहे, बाक़ी तोखे फ़कीर कीअं चवां? तूं त पहिरें नंबर जो ॾोहारी आहीं, ॾोहारी। सूबेदार साहब ये हवाला छत कम जी ॻाल्हि कर, कम जी। रस्तो छो रोकियो अथमि इहो तूं चङी तरह ॼाणी थो। नवाब खाना सां तो यारी मलाई। सूबेदार साहब जे तू मूंसां यारी रखंदे न सोबत फ़कीर सां वॾो फ़ाइदो पवंदी। यारी रखी सघंदे? पुलिस जी यारी ॾाढी महांगी हूंदी अथई। जीअं तूं हुकुम कंदे न सोबत फ़कीर क़बूल आ, पर पोइ तोखे नवाब खान सां यारी छॾणी पवंदी ऐं असांजो साथ ॾियणो पवंदी। जेकॾहिं नवाब खान खां यारीअ जो मुल्ह मथे ॾींदे न पोइ यारी तोसां रखबी। हल थाणे ते ॻाल्हियूं था कयूं। त पोइ सूबेदार साहब ठीकु आहे, मां तोसां हलण लाइ तयारु आहियां। वे गॾु खात्मा पुट तूं हल पोइ हिते हुतां खां ते आऊं पढ़ी थाणेदार थी अचां थो, ठीकु आहे? हलो वियो साईं। वाथल अॼु जो अॼु जांच करे वठ त नज़ीरा किथे आहे। वाथल वारनि खे कहिड़ी त नज़ीरा किथे आहे? जंहिं नज़ीरा खे पहिरियों ॻोल्हियो उहो ई ॻोल्हे सघनि था। साबा वारा पुट न? हा, कोठ जी का बि ॻाल्हि हुननि खां ॻुझी न आहे। वाथल साबा वारे पुटनि खे वठी अच। हज़र जाबिर खान न अचनि त पोइ मोचड़ाणी वठी अचां। न, उन्हनि खे प्यार सां वठी अचो। ऐं हा, इहा बि जांच कयो त ॾिने खे धक कया आहिनि। हाज़िर जाबिर खान। तूं सोच, मां नज़ीरा जी ग़लती त माफ़ करे सघां थो, पर वधीक एतबार न आहे। दादा तू हिन रन खे ते वठी छो आयो आई? हिकु धक हणी ॼाए न लाश न चो। हारण जी ॻाल्हि न आहे सालू। नज़ीरा तुंहिंजी ज़ाल आहे ऐं तुंहिंजे ॿार जी माउ आहे। मुंहिंजो ॿार ॼमंदो त निरड़ ते नालो लिखियल हूंदो। बस सालू बस, तोखे जेको बि चवणो आहे न तू मूंखे भली चओ, पर मुंहिंजे ॿार खे नाहक न चओ। सालू इहा तुंहिंजी बि नाजाइज़ी आहे। चंड्री 4 महीना घर खां ॿाहिरि ई न निकिती आहे। महीनो थियो अथसि, तूं बि अकुल जी ॻाल्हि त कर। हलो भाॼाई मंझ में त ॿार मुंहिंजो आहे। हिन ॿार जे करे खुआरीअ जो खारो मथे ते खणंदुसि। कहिड़ी पक आहे त हीअ ॿीहर असांखे बेइज़्तो न कंदी? कढोसि घर मां, मूंखे अहिड़ो ॿार ई न घुर्जे। सालू ग़लती इंसाननि खां थींदी आहे, तूं हिकु भेरो माफ़ करेसि। जेकॾहिं को ग़लति क़दम खणे न त घर मां ॿाहिरि कढी छॾिजांइसि। यार शेर हेॾे ॾिस, अल्लाह जो नालो थी ख़ुदा खे मञ पंहिंजे खे। कुझु मूं ते रहम कर। तो ऐं पापे हिकिड़ो दफ़ो फाओ मुंहिंजे कांटे में विधो जेको मां बर्दाश्त कयो। सालू छोरा तोखे ॻाल्हि सम्झ में छो नथी अचे? जीअं शेर चवई तो तीअं कर। भली ॻाल्हि कई अथई, तू भली मूंखे माफ़ न कर, पर मूं तोखे बचड़े जे सदके तुंहिंजी मौत जी सज़ा तोखे माफ़ करे छॾी आहे। बस हिननि सभिनी जे साम्हूं हिकु वाइदो कर त पोइ मां वञा। छाजो वाइदो कयां? इहो ई त तू कॾहिं मूंखां ॿार वापसि न वठंदे, भली उहो धीउ हुजे या पुटु, पर रहंदो सॼी उमिरि मूंसां ई गॾु। इहो अधे खां पुछ, जेको फ़ैसिलो करे। इहो फ़ैसिलो मां कोन कंदुसि, बाबा कंदा। मुझा मालिक, वो गुनहगार बंदे जिंदगी में जेकॾहिं का नेकी कई है तो उन्हीं जे सदके मुझी हयाती तरी मुझी न्याणी खे ॾिजाए। मालिक रानी मुझी माज़ूरीअ जो आख़िरी सहारो आहे। मूंखां इहो सहारो न खसजाए। देखो रानी जेके होश अची। अच्छा अच्छा, रत वारी तेरी कंपाउंडर लाइ वियो आहे ऐं सुयूं भरणी अथईंसि। वधीक ॾिसण लाइ डॉक्टर ईंदुसि। अलाए केॾी महिल डॉक्टर ईंदो। चाचा हिकु ई डॉक्टर आहे, सो वार्ड में आहे। असुल ख़बर त रिपोर्ट अचण खां पोइ पवंदी।
शेर बाबा तव्हां मूंसां गॾु अचो। डॉक्टर साहब, रानी के होश केॾी महिल ईंदो? शेर, राणी खे होश अची वेंदो, पर मूंखे अफ़सोस थो थिए त। अफ़सोस? छा जो अफ़सोस डॉक्टर साहब? मुंहिंजी दुआ आहे त अल्लाह ताला पंहिंजी रहमत सां मरीज़ खे रहम फरमाए। मूंखे अफ़सोस आहे शेर, असां वटि हुनजे लाइ को ॿियो इलाज बि न आहे, छो त मरीज़ आख़िरी स्टेज ते आहे। हिनखे कैंसर आहे। कंहिं बि वक़्तु हिन जी साहनि जा सिलसिला शेर टुटी बि सघंदा। हा, इलाज हिन जो मुमकिन ई कोन्हे। जेतिरो थी सघे मरीज़ खे ख़ुशि रखण जी कोशिशि कयो। मां तव्हांखे कुझु दवाऊं सजेस्ट कयां थो, उहे हिनखे खाराईंदा रहो। ऐं बाबा, मरीज़ खे हिन रिपोर्ट बाबति ख़बर न पए त बहितर आहे। तू मूंखे छॾ, तू इहा जांच कर त नदीरा किथे आहे। बाबा मूंखे वधीक बेवकूफ़ न कर। नज़ीरा जिथे बि आहे हुन ते रहम कर। फराज़ जा पीउ, अल्लाह सां अलाए कहिड़ियुनि ॻाल्हियुनि में राज़ी आहे। तोखे ख़बर न आहे त नज़ीरा पेरनि भरी आहे। नसीरा पेरनि भारी आहे? बेचारी खे मार जाए न। हा चाचा, इहा ॻाल्हि तूं पहिरियां मूंखे छो न ॿुधाई जामुल? पर हाणे त तोखे ख़बर पइजी वई न। फराद, वॾी ॻाल्हि आहे। नज़ीरा जामुल खे डॉक्टर वटां दवाऊं खणी अचण लाइ चयो। उहे दवाऊं रस्ते तां मिलियूं। थी सघे थो त नज़ीरा उते ई वेठी हुजे, दवाऊं विसरी हुजे। न बा, इहो नज़ीरा ॼाणी वाणी कयो आहे। ॼाणी वाणी छो कंदी? कंहिंजे आसरे घर छॾी थी। मां त इहो थी चवां त नज़ीरा खे ख़बर पइजी वई त चाचो हुनखे मारण थो चाहे, इन जे करे घरां भाॼी वई। पर इहा ख़बर नज़ीरा खे कीअं पई? मां त सम्झां थी, जेका तव्हां कफन वारी ॻाल्हि कई, नज़ीरा उहा ॿुधी उन जे करे भॼी वई। न, मां सम्झी वियुसि। जेका नज़ीरा खे मूं ॻोठ वञण लाइ चयो हो न, हू उहा ॻाल्हि सम्झी वई। नज़ीरा वई केॾां? सालू ऐं शेर वारनि ॾांहुं वई हूंदी, ॿियो केॾां वेंदी? चरी त कोन आहे जो हिकु मौत खां बची ॿिए मौत में वेंदी। शेर वारनि जे घरां भॻी आहे, हाणे हू शेर वारनि ॾे कोन वेंदी, न ही शेर वारा हुनखे रहण ॾींदा। अड़े तोखे चयो हुम न त नदीरा असां खां बदिलो वठण आई आहे। हू शेर वारनि जे चवण ते सॼो कमु करे पई। शेर वारनि सां उन्हीं जा साॻिया तालुकात हुआ। बाबा, भली असांजा शेर वारा दुश्मन आहिनि, पर हुननि में एतिरी गिरत ज़रूर आहे। औरत जे कुल्हे ते बंदूक रखी असां खां बदिलो कोन वठंदा। त पोइ अच हलूं ओताक ते, उते थी सघे तो नदीरा जी खां ख़बर पइजी वञे। माट करे बि बाबा, नज़ीरा जी ख़बर पइजी वई। हेलो जाबिर खान, हेतिरा ॾींहं गुज़री विया आहिनि, अञा तो मुंहिंजी न्याणी वापसि न कई आहे छो? नवाब खान, अॼु वरी धीउ जी मोहबत जो दौरो पियो थई छा? सोनू तुंहिंजी धीउ आहे, हुन सां गॾु मुंहिंजी नुंहुं बि आहे। परणाइण खां पोइ धीअर दर ते न आहिनि विहारबियूं। नवाब खान यार, मुंहिंजी ॻाल्हि तूं सम्झी छो नथो? मामलो तव्हां सां मिटी माइटी जो न आहे जाबिर। जे मामलो मिटी माइटी जो हुजे हा त नवाब खान गैरतमंद आहे। धीअ जे मामले में ॻाल्हाइण त छा, पर धीअ जे घर जो पाणी बि न पीए हा। मां जॾहिं भेण जे मामले में मीर मोहम्मद जहिड़े मलंग सां बि जिंदगी गुज़ारे पए सघुसि त तोसां बहस न कयां। बाक़ी कहिड़ो पेट में सूर अथई जो धीउ खां सवा साह नथो खणी सघी? तूं मुंहिंजी धीअ जी इज़त कोन करे सघंदे जाबिर। तूं सिर्फ़ उहो ई करे सघे थो
जेको तुझे पेट जो सूर आए त कहिड़ी भी तरह नवाब खान जी मिल्कियत मुझे हथ अचे। इहा ही लालच जाबिर खान, इहा ही लालच तोखे हिकिड़े ॾींहुं कब्र ताईं पहुचाईंदी। अरे तू जो मूंखे मौत जा दड़का थो ॾीं, अला मां तुंहिंजे वाह ते वेठो आहियां। बंदि कर फोन, मथो थियो अथई ख़राब। जाबिर मुंहिंजी अधु मिल्कियत करे थो वठे, जल्दी खपई हा कुछ देर सां। ऐं मिल्कियत लाइ जेको शर्त आहे उहो बि यादि हूंदई त मिल्कियत तुंहिंजे मरण खां पोइ सोनूअ खे मिलंदी। लॻे थो त पुट भर में वेठो अथई, तॾहिं तो पुट जे घर जी ॻाल्हि करे। तोखे पुट नुंहं खां वधीक मुंहिंजी मिल्कियत प्यारी आहे जाबिर। लवाई छो थो ॻाल्हाए न। हूअं वटि यार एतिरो टाइम ई न आहे नवाब खान जो मां तुंहिंजी वेही बकवास ॿुधां। हाजी बाबा, हाणे छा हुकुम आहे? कुछ भी ना है मुराद, मूंखे सिर्फ सोनूअ जो फिक्र आहे। हाजी बाबा, मां मञा थो त सोनू मूंखां दुख सुख अची सघे थो, पर जाबिर खान तेसि ताईं सोनू खे नथो मारे सघे जेसि ताईं हू मिल्कियत हथ न कंदो। बात थी वे मुंहिंजे मरण खां अॻु जाबिर जे मरण ताईं सोनूअ खे मुंहिंजे मिल्कियत मां कख बि न मिलंदो। मुराद तूं हिन ॻाल्हि खे नथो सम्झी। उहो ॾींहुं मुंहिंजे धीअ जे मौत जो ॾींहुं हूंदो जॾहिं जाबिर खान हुनजे हिसे जी मिल्कियत जो वारिस बणियो। हाजी बाबा, उन खां अॻु मां तव्हांखे जाबिर खान मारे ॾींदुसि। न, नामुमकिन। तीनूअ जे पुट हथां जाबिर माण्हू ई न आहे। सुन, मसलो हिकु न, अलाए केतिरा मसला आहिनि। ख़बर न आहे नज़ीरा जीअरी बि आहे या न। अगरि जीअरी आहे उहा कहिड़े हाल में हूंदी? नज़ीरा जे लाइ असां कुझु करे बि नथा सघूं सवाइ दुआ जे। मां इहो थो सोचां, नज़ीरा जो मसलो हुयो छा? वो हिते पहुती ऐं गुम कीअं थी? अहिड़ी सोबत फ़क़ीरार जे हथ न लॻी। न, सोबत फ़क़ीरारा हू पाण परेशानी में आहे। चाची नवाब खान हुननि खे सोड़ो करे रखियो आहे। अल्लाह साईं नज़ीरा ॾे ख़ैर करे। पर इहा त पक आहे न त नज़ीरा चाचे जे चंबे में न आहे। सिर्फ़ नज़ीरा बाबा जे चंबे में न हुजे। वो पंहिंजी हिफ़ाज़त पाण करणु ॼाणे थी। आख़िर तूं ई ॿुधाए त बाबा ऐं चाचा जो मसलो हल कीअं कजे? सोनू, तूं चाचा नवाब सां ॻाल्हाए। जेकॾहिं हुनखे तुंहिंजी ज़िंदगी प्यारी आहे त हू मिल्कियत मां तोखे कुझु बि न ॾे। ऐं जेकॾहिं ॾे जीअं बाबा खे ख़बर न पए। बाबा त ॻोठ आहे ऐं ख़बर न आहे अलाए केतिरा ॾींहं सुबुह तारनि सां छुटो कंदो। बाक़ी सुभाणे मम्मा खे वठी। सोनू, मुंहिंजो ख़्यालु आहे त हीउ ॻोठ छॾे कुझु ॾींहं शहर हलिजे। को फ़ाइदो कोन्हे। हिन वक़्तु बाबा ऐं मम्मा गुस्से में आहिनि, असांजी ॻाल्हि न सम्झी सघनि। वो हिकिड़ो ई तरीक़ो आहे, बाबा खे कंहिं बि तरीक़े सां सम्झाए हिन मामले खां परे रहे। चाचो किथे ईअं कंदो? जेसीं ताईं उहो जीअरो आहे न, तेसीं ताईं झेड़नि को कोन मुड़ंदो। कोशिशि करे ॾिसण में छा आहे। सुबुह मां बाबा सां खुलियो ॻाल्हाईंदुसि। जी ॻाल्हि सम्झई त ठीकु आहे, न त पोइ सोचणो आहे त छा करिणो आहे। जेको बि सोची, पर इहो न सोचिजांइ त मां बाबा अरंडा मोटी वेंदसि। केरु थो तोखे बंदूक हणे तंहिं वटि हराम जा पैसा पंहिंजो गोलियूं वठी ऐं तुंहिंजे मथां वसाईंदो? बाबा गोलियूं न हणनि त पछाड़ी धक त हणंदा न। कल्ह बि इहो ॾिनो रस्तो रोकियो बीठो हो, भॼी जान छॾाईंदुमि। जिने खे अहिड़ो धक हयो अथमि उहो बि झेड़ो करण आयो। अरे तोहारे धक जो पलांद वठण आयो। बीह इन ॾिने खे बख्शू वांगर कयां तो कब्र हवाले। अरे तूं को मुल्क जो मालिक आहे छा? तूं वते तो सभिनी खे मारींदो। बाबा हाणे झेड़ो बेड़ो न कयो। फेर अचे त मां उनखे बि सम्झायां थो। मुल्कार त झेड़ो न करे, पर इहो जाबिर खान वॾो मिरू आहे मिरू।
तेसिताईं झेड़ो न कंदो तेसिताईं मानी हज़म न थींदो। मां लाइ छो थो वञा जाबिर खान ॾे, मूंखे त निभागो ॾिसंदे ई बुछड़ो कंदो। छो बुछड़ो कंदई? तूं त जाबिर खान जो वॾो भाउ आहीं। वॾी मुंहिंजी इज़त कंदो आहे, अड़े माण्हू जी थप ई कान्हे निभागे में। ओए कीअं थो चई त जहिड़ा छॾियऊं, अहिड़ो बि त उन सां था कयूं न जंहिंमें माण्हूअ जी धप ई कोन्हे। ए पोइ हिकु ई कमु कयो, खणो बंदूक, मारियो जाबिर खान खे, जान ई छुटी पवंदी। पोइ वञी पंहिंजे सौट सां गॾु ठाह कजो। वो पीउ खां ॿ हथ अॻिते आ, उन सां त ठाह करणो ई न आहे। आ हथ लाल खान ऐं शाहू सां बनाए करणो। शाहू ऐं लाल खान सां तेसिताईं ठाह न कजांइ जेसिताईं इन्हनि जो हिकिड़ो माण्हू न मारी मुंहिंजे पलव में। दुआ कर तो वो ॾींहुं अचे जंहिं ॾींहुं लाल खान ऐं शाहू सां रूबरू मुक़ाबिलो थिए। यार साहब इहो मूंखे थाणे ते वठी थो हली न, हिते किथे वठी आई? अल्लाह तो आगे वठी आयो आहे न हिते, ये थाणे वारनि खे ख़बर न पए, नवाब खान खे ख़बर न पए। कर ॻाल्हियूं जंहिं मक़सद लाइ असां हिते आया आहियूं, हाणे उहो ॿुधा त तय करे वठूं। तूं छा थो चाहीं फ़क़ीर? आऊं यार साहब ई थो चाहियां असांजे नवाब जे विच में पुलिस न अचे ऐं पुलिस ऐं तूं असांजी मदद कयो, नवाब जी मदद न कयो। पर इन जे बदिले में असांखे छा मिलंदो? बेदार साहब जीअं तूं चवंदे तीअं कंदासीं, छो त फ़क़ीर त फंद न त पोइ गंद जो गंद सही। त पोइ तोखे कुझु कोन करिणो पवंदो सोबत फ़क़ीर। तूं हिते ई वेठो हूंदे, सभु कुझु आउं कंदुसि आउं। तूं रुगो हुकुम कंदो वञजां त मूंखे करिणो छा आहे। बेदार साहब अथई हिमत कन खोले ॻाल्हि फ़क़ीर जी ॿुध। नवाब जे ॻोठ में नवाब खे त ख़तमु करणो ई करणो आहे, पर उन सां गॾु उन सॼो खान ख़तमु करणो। मुंहिंजी मर्ज़ी आहे त नवाब खान जे ॻोठ में आखिर वही केड़ा बादल वेचारे खे कहिड़ी ख़बर नज़ीरा केॾा छा ख़बर आहे। ॿ ॾींहं गुज़रण खां पोइ पक थी ना तुंहिंजे हथां मरण खां त ख़ुदकुशी करे सघे। जीरा ख़ुदकुशी करे छॾी आहे तो खेड़े काई ॿुधाए? कंहिं बि न आहे ॿुधायो, के अंदाज़ो थी बाक़ी नज़ीरा केॾा वई आहे। जेकॾहिं तूं नज़ीरा खे न मारणु चाहीं त नज़ीरा ख़ुदकुशी कोन करे आ। तू माठ कर। नज़ीरा खे उन दी ख़ुदकुशी करनी हुई जंहिं ॾींहुं तूं तलाक ॾिनी। हाणे तूं ॾिस जां त मां नज़ीरा खे कीअं थो ॻोल्हियां। तूं नज़ीरा खे भली ॻोल्ह, त ॻाल्हि मुंहिंजी कन खोले ॿुध। चाचे नवाब खान सां ठाव कर। कहिड़ो ठाह कयां? पटको लाइ पेरनि जो चया अहिड़ी उठी दर ते वञा तमाम तमाम तुंहिंजो ॾोही आहियां। केरु थो चए नवाब खान जो ॾोही आहीं? जेकॾहिं मां ॾोही न आहियां त पोइ मां फ़ैसिलो छो कयां? जेकॾहिं हुनखे फ़ैसिलो करणो आहे त हू अचे, मां चऊं या। जाबिर खान, नवाब खान तेसि ताईं तव्हां सां न ठहंदो जेसि ताईं तव्हां हुनखे पंहिंजी न्याणी वापसि न ॾींदो। न बादल न, तेसि ताईं ही हुन सां न ठहंदो जेसि ताईं नवाब खान पंहिंजी पूरी मिल्कियत पंहिंजी धीअ जे नाले नथो करे। अॼु ॻाल्हि त ॿुध, मां छा कंदुसि मिल्कियत? हा मां को पुखियो आहियां। छाजे लाइ तो घुरी चाचे नवाब खान खां मिल्कियत? कंहिंजे लाइ तो घुरी? मूंखे नवाब खान जी मिल्कियत न घुरिजे। घुरिजे थी या नथी घुरिजे मूंखे ख़बर आहे। आईंदा चाचे नवाब खान सां इन मौज़ूअ ते ॻाल्हि न कजांइ। नवाब खान
सोबत फकीर के गोठ में बिल्कुल अमन अमन लगो पियो ते तो कुत्तो भी कोन तो पहुंचे बाबा साईं मूंखे नथो लॻे त को हमिलो थींदो बिल्कुल हमलो न थींदो पर पोइ बि असांखे एस ताईं एहतियात करणो पवंदो जेसि ताईं एसएचओ साहब ख़ुशख़बरी नथो ॾे छा जी ख़ुशख़बरी नवाब खान बाबा इहा ई ख़ुशख़बरी त ॻोठ में हाणे हमेशह लाइ अमन थी वेंदो मूंखे नथो लॻे नवाब खान त को एतिरो जल्दी अमन अमान थी वेंदो साईं नवाब खान मुबारक अथव बा ख़ैर मुबारक बाबा वे त साईं ख़बर पई आहे त सोबत फ़कीर ऐं हुन जे साथियुनि खे पुलिस गिरफ़्तार करे वरितो आहे इहा ख़बर बाबा तोखे कीअं पई साईं हाणे ॿुधो पियो अचां त सोबत फ़कीर जे ॻोठ पुलिस चढ़ाई कई आहे हिरल जे इहा ॻाल्हि आहे त पोइ एसएचओ मूंखे छो न ॿुधायो अरे मां खैर आहे कॾहिं खां राणी जी तबियत ख़राब आहे कल्ह खां ठीकु कान्हे पोइ तो मूंखे काल खां वठी ॿुधायो बि नाहे भला थियो छा आहे राणी खे रहमान परेशान थियण जी का बि ॻाल्हि कान्हे तुंहिंजे बदिरां मां हिते आहियां न शेर फोन तूं राणी खे ॾे राणी सॼी राति खां पोइ हाणे आराम में आहे जेकॾहिं तूं नवाब खान खां इजाज़त वठी अची सघीं त अचु ठीकु आहे मां ॾिसां थो ऐं हा तूं हिते राणी वटि ई हुजिजांइ हा रहमान मां केॾांहुं कोन थो वञा छा थियो राणी नवाब खान राणी काल खां वठी बीमार आहे छा राणी थिए बीमार आहे त पोइ बाबा तूं हिते छा थो करीं तूं वञ ॻोठ वञ राणा रामान खे जल्दी ॻोठ पुॼाए न नवाब मां पाण हलियो